बाहि में बरे थी पई। सॼी सिंध में अहिड़ा वाक़िया वधी विया आहिनि। असां चवंदासीं जेके नाल हुकुमरान आहिनि उहे पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि, पंहिंजे शहरनि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि, माण्हू पंहिंजो तहफ़ुज़ पाण कनि। हाणे बि असांजा रायमल, असांजा जेके उहिदेदार आहिनि जसाफ जा, उहे जिन जिन यूनिवर्सिटियुनि में जिथे जीअं निमिरता जो मसइलो थियो, नाइला रिंद जो मसइलो थियो, या जेके बि सॼी सिंध में नियाणियुनि जा मसइला थियनि था, उते असांजा दोस्त, असांजी पार्टी उन्हनि सां गॾु आहे ऐं असां कॾहिं बि हिन धरतीअ जी नियाणियुनि खे अकेलो न छॾींदासीं। 17 तारीख़ ते नवाबशाह शहर में महांगाई, बुख, बेरोज़गारी, मंशात ख़िलाफ़ 17 मई ते नवाबशाह शहर में रैली आहे। सभिनी माण्हुनि खे दावत ॾियूं था। जेको बि धरतीअ खे पंहिंजी माउ सम्झे थो, हिन सिंध खे पंहिंजी माउ सम्झे थो, सभिनी खे दावत आहे त 17 तारीख़ ते गॾु थी करे क़ौमी ॿधी जो सबूत ॾियो। सिंध हिन वक़्तु तमामु ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे। सभिनी खे गॾु थियणो पवंदो, सभिनी खे मुतहद थियणो पवंदो, तॾहिं वञी हिननि मुश्किलातुनि मां निकिरी सघंदासीं।